दोस्तों अस्सलाम वालेकुम। अमां सभिनी जो इंतज़ारु आहे जल्दी जल्दी हिकिड़ो असांजो कॉमेडी एक्टर आहे फ़हीम नाले ही नौजवान जेको हिन वक़्तु स्ट्रेचर ते पियो आहे। फ़हीम मुग़ल पखी हिन सां डकैती थी आहे ऐं हिन मज़ाहमत करण जी कोशिशि कई आहे जंहिंजी सूरत में हिन खे पिस्टल जा बट हया विया आहिनि ऐं अलाह ख़ैर कयो आहे जो हिन वक़्तु हिन मुसीबत जेका तमामु वॾी मुसीबत हुई उन मां बची वियो आहे, पर हिन जी जान ईअं सम्झो वञी चुकी हुई जेकॾहिं ही कुझु दोस्त असांजा उन वक़्तु टाइम ते पहुता। गुलज़ार भंगवार, एन डी शर्मा असांजो ही कैमरामैन आहे, ही असांजो दोस्त आहे, डायरेक्टर आहे। मैं पाकिस्तान के उन इदारों से जो पाकिस्तान की हिफाजत करते हैं उनसे मुखातिब होना चाहता हूँ। ये इंडस्ट्रियल एरिया है, कोरंगी रोड, मेहरान टाउन, जहाँ पे हर रोज़ डकैती होती है। ट्रैफिक लाइसेंस ब्रांच के बराबर में हमारा ऑफिस है धरती टेलीविज़न नेटवर्क का, जहाँ से रोज़ाना जहाँ से डकैती होती है और काफ़ी अरसे से हो रही है। कोई भी वहाँ पे ना पुलिस कुछ कर रही है और ना कोई और कुछ कर रहे हैं। यहाँ पे रोज़ाना ये फर्स्ट टाइम नहीं है कि हम लेकिन आज बहुत ज़्यादा हो गया इसलिए हम मजबूरन लाइव आना पड़ रहा है हमें, क्योंकि हमारी जानों को ख़तरा है। मैं वहाँ पे धरती टीवी पे रोज़ाना रात को 12 बजे फ्राइडे सैटरडे संडे वहाँ पे मैं शो करता हूँ, जो शो रात को 12 बजे ख़त्म होता है और वो हमारा वहाँ से गुजर होता है और रोज़ कोई ना कोई मुझे बताता है आज मुझसे डकैती हुई है, आज मुझसे डकैती हुई है, आज मुझसे डकैती हुई है। हमारे स्टाफ के लोगों को इतना ख़तरा है वहाँ पे, लेकिन हमारी बराए मेहरबानी फॉर गॉड सेक अगर कोई हमारी बात सुन रहा है, यहाँ पे मेरे साथ सोराब सुमरो, अलीगुल मला, आसिफ पहोड़ और ये हमारे टीम के डायरेक्टर गुलजार भंगवार। ये फ़हीम बहुत ही हमारा प्यारा और बहुत ही अच्छा आर्टिस्ट है। आप इसका फेस देखें, पूरा सूजा हुआ है और इसकी जो कंडीशन है, ये बेचारा बहुत गरीब है। मैं पाक आर्मी से गुजारिश करता हूँ हमारे उस इलाके को जहाँ पे रोज़ाना डकैती हो रही है, मेहरान टाउन कोरंगी इंडस्ट्रियल एरिया, वहाँ पे रोज़ाना पता नहीं कौन से वहाँ पे डाकू, या हमें भी परमिशन दी जाए हम भी अपनी गाड़ियों में वेपन्स लेके घूमें, हम भी उनको गोलियां मारें, क्योंकि ये पिस्टल के बट इसको मारे गए हैं और गोलियां भी मार सकते थे। गोलियां शुक्र खुदा का कि नहीं मारी। स्नैचिंग कर रहे थे वहाँ पे। मैं स्पीचलेस हो गया हूँ। आई हैव डोंट एनी वर्ड्स इन दिस सिचुएशन व्हाट आई से प्लीज। 8:30 थिया हुया तक़रीबन। असां लाफ्टर हाउस जी रिकॉर्डिंग कंप्लीट करे ॿाहिरि निकितासीं 8:30 वॻे। असां निकिरी आयासीं जीअं ई पखी जेको तव्हां ॾिठो हूंदो दोस्तो, जेको असां सां गॾु हूंदो आहे लाफ्टर हाउस में बि, पिरी पिंगन में बि, को एक्टर आहे असांजो ॾाढो ग़रीब एक्टर आहे। हिनजी एतिरी बजट बि न आहे, न एतिरी हिनजी पघार आहे। हिनजी मोबाइल बि का एॾी महांगी कोन हुई हिन वटि, ऐं अफोर्ड बि नथो करे सघे। सस्ती मोबाइल हुई, पर सस्ती हुजे या महांगी हुजे, कंहिंजी जान सां कीअं था खेॾनि। किथे आहिनि असांजा उहे जेके इदारा आहिनि, असांजा कानून लागू कंदड़ इदारा आहिनि। इंडस्ट्रियल एरिया आहे कोरंगी जी, उते पुलिस ट्रैफिक लाइसेंस ब्रांच आहे, उते का सिक्योरिटी न आहे। चैनल जे ॿाहिरां का सिक्योरिटी न आहे। असांजी माना तक़रीबन रोज़ानो असांजे एम्प्लॉइज़ सां इहो हालत थिए थी। कॾहिं असांजे कैमरामैन सां, कॾहिं असांजे OB ऑपरेटर सां। वीचारनि जी पघारूं हिकु त थोरियूं हूंदियूं आहिनि, उहे उन्हनि खां फुरे वेंदा आहिनि ऐं डेली जी बुनियाद ते। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां अलीगुल मला। जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो, असांजो दोस्त आहे, पखी आहे, वॾो मिसकिन माण्हू आहे, ग़रीब माण्हू आहे। हिन खां मोबाइल पर उते जीअं हैदराबाद ॿुधायो त रोज़ाना मेहरान टाउन जेको कोरंगी वारो आहे, लेसन ब्रांच जे पुठियां असांजी ऑफिस आहे, रोज़ाना उते फुरत थींदी आहे। ऐं पुलिस रेंजर साहिबान खे इहो आहे त मास्क असां पायूं, बाक़ी माण्हुनि जे जेकी ज़िंदगियूं आहिनि उन्हनि जी हिफ़ाज़त नथा करे सघनि। या त पोइ जीअं हैदर चवानी त सभिनी खे हथियार हुजनि लेसन वारा, असां बि गाॾियुनि में खणी घुमूं, पोइ जेको अचे उहे बि हणनि, असां बि हणूं भला।
थी वञे मस्तु कलंदर वाला ई आहे अपील कयो यार त असां अपील था कयूं त हीअ अहिड़ा मिसकिन माण्हू हिननि आर्टिस्टनि खे रोज़ाना राति जो असांजे धरती टीवी जा जेके एम्प्लॉई आहिनि सिर्फ़ु इन हिक ॿिए जे वेट में वेठा हूंदा आहिनि त फलाणो फारिग थिए त पोइ हिकु महीनो गॾिजी 30-40 जी सूरत में असां निकिरूं तॾहिं असां बची सघूं था। न त जेकॾहिं कोई 2-3 या कोई अकेलो माण्हू निकिरंदो त पोइ उन जी जान खे बि ख़तरो आहे ऐं अलाए केतिरियूं जेको आहे सो उते स्नैचिंग थी चुकियूं आहिनि। ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं कंहिंखे कोई नुक़सानु पहुचे कराची जॾहिं राहिल शरीफ़ साहब जॾहिं आयो त कराची में बाक़ाइदे अमन थी वियो हुयो। मिस था कयूं असां राहिल शरीफ़ साहब खे ऐं असां उन्हनि इदारनि खां बि उन्हनि खे बि अपील कयूं था त बराए महिरबानी इन एरिया खे जिते जिते पुलिस आहे उन्हनि खे कराई आहे असां हीअ MRI कराई आहे ॾेखारणु वञिणो आहे। उन खां पोइ हाल फ़िलहाल त का ख़बर नथी पवे ज़ख़्मी आहे अञा ब्लीडिंग ॾाढी थी अथसि यार। बहरहाल असां हुकूमत खे असां अपील था कयूं त हथ ॿधी रिक्वेस्ट कयूं था त प्लीज़ असांखे जेको आहे न पुलिस मुहैया कई वञे या उते को अहिड़ो को माण्हू हुजे का चौकी हुजे। असां सभु उतां हाणे निकिता आहियूं। असांजी शूटिंग हुई रिकॉर्डिंग हुई असां रिकॉर्डिंग करे निकितासीं। असां जौहर पहुतासीं पंहिंजे घरनि में असांखे कॉल आई आहे त पोयां हिकिड़े तव्हांजे आर्टिस्ट सां ही वारदात थी आहे। उनखां पोइ असां वापसि आया आहियूं। हिन वक़्तु अञा घर बि न पहुतासीं। असां सभु बैक थिया आहियूं। हिन वक़्तु असां जिना हॉस्पिटल में मौजूदु आहियूं ऐं जिना हॉस्पिटल में हिन वक़्तु असां हिन पंहिंजे दोस्त सां गॾु फ़हीम MRI कराई आहे। ये दवाऊं कुछ लिखी ॾियूं डॉक्टर ये हम बैठा हूं मेडिकल। बराए महिरबानी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त जल्द तमामु घणे खां घणो जेतिरो थी सघे हिन खे शेयर कनि ऐं ताकी असां जो उहो जेको इलाइक़ो आहे ख़ासि करे धरती टीवी जिते ऑफिस आहे उनखे प्रोटेक्शन ॾिनो वञे ऐं असां जूं जानियूं जेके ख़तरे में आहिनि बराए महिरबानी इहो ज़रूरु हिन वीडियो खे शेयर कयो दोस्तों। जेके बि तव्हां ॾिसी रहिया आहियो अला अख़्तियारनि ताईं इहा असांजी वीडियो वञे। मां आहियां सोराब सूमरो, हैदर कादरी मूंसां गॾु आहे, अलीगुल मल्ला, ND शर्मा, आसिफ पहड़ गामू असां सां गॾु आहे। सभई आर्टिस्ट पोइ तव्हां गुलज़ार भंगवार गॾु आहे त असां अला अख़्तियारनि ताईं इहा असांजी वीडियो पहुचायो। असांजी तहफ़ुज़ ॾिनो वञे। हर माण्हूअ खे तहफ़ुज़ ॾियणु हुननि जी ज़िम्मेवारी आहे। हाणे असां वञूं था कुझु डॉक्टर खे ही त जंहिं हिसाब सां हिन वक़्तु मूंखे जेको गुलज़ार भंगवार असांखे ॿुधायो त हिन खां जेका ब्लीडिंग थी हुई जेका ब्लड हिन खां वही पई त मुश्किल हुयो हिन जो छो त हिन वीचारो अॻु बि सिहत हिन जी तमामु साथ न ॾींदी आहे ऐं हीअ असांजो दोस्त हो जंहिं कंडीशन में गुलज़ार कहिड़ी कंडीशन हुई जंहिं टाइम तव्हां हिनखे यकीन कयो मां जॾहिं ऑफिस में वेठो हुयुसि त अहिड़ी कंडीशन हुई हिन जी हा जो ही साम्हूं जो कैमरामैन खणी आया मुंहिंजे साम्हूं मां पंहिंजे चेयर ते वेठोसि त मां उथी बीठुसि त मां चयो यार हीअ छा आहे हिन ग़रीब मिसकिन सां हीअ छा आहे। फौरी तौर ते मां ND शर्मा मुंहिंजे घर में हुयो। ND शर्मा खे चयो मां चयो हिमत करे यार खणी हलूं ऐं फौरी तौर ते असां पंहिंजे MD साहब अज़हर साहब खे बि चईसीं। अज़हर साहब चयो बाबा फौरी तौर ते देरी न कयो। पंहिंजो छोकिरो आहे ऐं फारूक पंहिंजो ड्राइवर आहे उनखे हथु खणी गाॾी स्टार्ट करे पाण फौरी तौर ते निकितासीं। तव्हां दोस्तनि खे सोराब खे ऐं तव्हांखे इंफॉर्म कयोसीं त हीअ सूरत हाल आहे। पर मां हिकिड़ी शइ हिन में वज़ाहत कंदो हलां त कुझु टाइम पहिरियां इहो वाक़ियो मूंसां बि थियो आहे, घणनि सां थियो आहे। मां कंहिंजो नालो कयां त मूंखां बि पुर थी इहो मां वर्बली वञी करे SP हिन वक़्तु जेको कोरंगी आहे शाहनवाज़ चाचड़ साहब हुन सां मां मिलियो आहियां। मां चयोमांसि साईं आए ॾींहुं इहे असां सां मसइला थियनि था पिया, काइंडली हिन एरिया खे ॾिसो तव्हां। त उन बि मूंखे इहा ॻाल्हि कई त साईं बसि तव्हां टाइमिंग ॿुधायो तव्हांजे शेड्यूल रिकॉर्डिंग्स जा कहिड़ा आहिनि त उन हिसाब सां मां जेके मोबाइलूं आहिनि या जेके मोटर साइकिल ते मोबाइल टीम हूंदी आहे मां उहे टाइम बि हिननि खे नोट कराया त साईं लास्ट असांजा जेके प्रोग्राम आहिनि उहे असांजा 12 बजे राति जो उहे वाइंड अप था थियनि। उतां पोइ निकिरनि था त 12:30 सवा 12 बि थी था वञनि। पर उन बावजूदि को बि जेको आहे सो इन मसइले खे सीरियस कोन थो ॾिसे। इन लाइ वज़ीर आज़म, वज़ीर आला सिंध, DG रेंजर ऐं IG सिंध इन्हनि खे अपील आहे त महिरबानी करे इन एरिया खे ख़ासि तौर ते ॾिसनि, इन ते फोकस कनि। ऐं ॿिए नंबर ते मां वरी रिक्वेस्ट कंदुमि त हीअ इंतिहाई ग़रीब मिसकिन आर्टिस्ट आहे। सकाफ़त खाते जे पंहिंजे मिनिस्टर साईं सरदार शाह साहब ऐं सेक्रेटरी अकबर लगारी साहब खे गुज़ारिश कंदुमि त काइंडली खुदारा हिन जी कुझु न कुझु वायर कनि। हीअ त दोस्तनि खे शाबस आहे। मूं दोस्तनि खे कॉल कई, सोराब सूमरो खे, हैदर कादरी खे, अलीगुल मल्ला खे, पंहिंजो आसिफ पौड़ खे, तो फौरी तौर रस्ते में हुया, टाइम ते पहुची विया। हे त असां मौजूदु हुयासीं जो वक़्ती तौर ते असां हॉस्पिटल ताईं सभु पहुची वियासीं। त दोस्तों जीअं ॾिसो था पखी हिते हिकिड़ो शहर यादि थो अचे, अंधे भरियों की बस्ती हर तरफ़ अंधेर है,
सबके सब लाचार हैं, कौन सुने किसकी फरियाद। तो ये ग़रीब असांजा जेको आर्टिस्ट आहे वीचारो फ़हीम, शुक्र थियो जो दोस्त उते मौजूदु हुया। त रोज़ाना उते फुर थिए थी पई, जीअं IG साहब आहे, DG रेंजर साहब आहे, जेके सिंध जा वारिस आहिनि, सिंध में सिक्योरिटी फराहम कंदा आहिनि ऐं सिक्योरिटी ॾींदा आहिनि माण्हुनि खे। त असां कराची जा शहरी आहियूं, बराए महिरबानी हर माण्हूअ जो हक़ आहे, हर माण्हू खे त सिक्योरिटी ॾेई सघो था, पर इलाइक़नि खे त ॾियो घटि में घटि। अहिड़ो इलाइक़ो आहे जंहिंमें तक़रीबन उते वारदातूं ॾाढियूं थियनि थियूं पियूं। बिल्कुलु ऐं एनडी शर्मा बि आहे तो असांजो। हे असांजो तमामु प्यारो आर्टिस्ट फ़हीम साहब आहे असांजो, ऐं ॾाढो ज़बरदस्त इंसान आहे। हे त वीचारे सां हिन असांखे अची ॿुधायो त ऐं बैक साइड ते वियोसि पियो, कुझु ॿ गुंडा अची करे मूंखे पिस्टल या बटाया चई उन्हनि खे, ऐं हे फौरी तौरु असां वटि ऑफिस पहुतो, हुनखे फौरी तौरु असां हॉस्पिटल जना खणी आयासीं, हुनजी ट्रीटमेंट वग़ैरह कराईसीं, CT स्कैन बि कराईसीं, एक्सरे बि करायो। अञा बि 2 जो एक्सरे असांखे ॿिया कराइणा आहिनि। त ख़ुदा अल्लाह खे मञो, जेके ज़िम्मेवार माण्हू आहिनि, ऐं ख़ासि करे SSP कोरंगी खे, असांजे चाचड़ साहब खे असां पहिरीं बि मिली आयासीं, उनखे अर्ज़ु बि कयोसीं, ऐं असांजो चूंडियल नुमाइंदो हुते हुयो आदिल ख़ान, जेको PTI जो माण्हू, उनखे बि असां चयो, उन बि चयो त असां तव्हांखे बिल्कुलु रेंजरस जी चौकी हिकिड़ी क़ाइमु नंढी करे ॾींदासीं, जंहिंमें मुसलसिल तव्हांजा इहे जेके वाक़िया न घटि त 24 कलाक असां सां इहे नाइंसाफ़ी, असांजी ऑफिस महफ़ूज़ न आहे, असांजा माण्हू महफ़ूज़ न आहिनि। प्लीज़ ख़ुदा खे मञो, ऐं जेके बि असांजूं जेके बि साइड एरिया में जेके बि असांजूं ऑफिस आहिनि, सभु माण्हू में महफ़ूज़ आहिनि। सभिनी सां वीचारनि सां इहे साॻी मामला, इहे साॻी प्रॉब्लम, महिरबानी करे इन मामलनि खे हल कयो। इंशाल्लाह कोरोना से हम मास्क वास्क पहन के बच जाएंगे, खुदा हमें इन डाकुओं से बचाया जाए। थैंक यू सो मच।